काबे विच आण वालिया तेरी जोड़ी जीवे काबे विच आण वालिया तेरी जोड़ी जीवे काबे विच आण वालिया तेरी जोड़ी जीवे काबे विच आण वालिया ओ बुत खाने नू किबला बनाण वालिया तेरी जोड़ी जीवे धुमा पै गया जहान विच धुमा पै गया जेड़े सिकदे ने उन्हां दियां सिक्का लै गया सिकदे ने उन्हां दियां सिक्का लै गया सारे दुखियां दे दुखड़े मिटाण वालिया तेरी जोड़ी जीवे आबाद रहो सलामत रहो रजब जी तेरा रगो जमीन ते न अर्श ते भी जशन जशन मनाया मोमिना बारगाह ते मसीतां नु सजाया मोमिना ओदे मोमिने जो सलाम करन बारगाह ते देखो टुकड़ा हो आज मूजियां दा जिगर जलाण वाले तेरी जोड़ी नौकरा अली लाल आबाद रो तेरा रजब नु जशन मनाया मोमिना तेरा रजब नु जशन मनाया मोमिना बारगाह ते मसीतां नु सजाया मोमिना बारगाह ते मसीतां नु सजाया मोमिना अज मूजियां दा जिगर जलाण वालिया तेरी जोड़ी जीवे हायदरी एनियोडी बाबुला को फोन कयो मौला जो कसमात ज़हन में यही गाल आई तो 16 तारीख जशन पढ़नो वाह वाह उन जो मकसद ई हो त टंडियन का पो भा भा के हथन ते खयो है यार ये क्यों खोले सरदार की खोले है ते 360 बुता लात मनात उजाब होया अन मुझे दिल पीछे त मा पे तुझे चेहरे की ज़ियारत कया हाणे ता अची आयो हाणे बुधायो तौरात बुधायो ज़बूर बुधायो इंजील बुधायो कुरान बुधायो हाय सुभान अल्लाह वाह सरवर कायनात जन जो आया 1.90 जो हक पे भणजे भाव गुलाम अकबर अचन मौला जे चेहरे की ज़ियारत करन तवज्जो ने आदे मौला 1.90 जी सिफ लगी हाणे ज़ियारत करन लगा रसूल खुदा जे हथन ते कुल कुरान कुल ईमान मज़ार खुदा वजहुल्लाह यदुल्लाह ऐनुल्लाह उज़नुल्लाह हाय मुश्किल कुशा हाय तवज्जो ने आदे मौला सबनी दिठो सबनी नबिन ज़ियारत कई एक बे सा गाल न लगा शायर गाल बुधी वती तवज्जो ने आदे मौला नबी एक बे दी छा था चवन आखे जिक्रिया मैनू भी बचाया इसने हाय सदके आखे जिक्रिया मैनू भी बचाया इसने आज जिक्री दो गाल हाइंदो जबान हगाल ना है इसने आज जिक्रिया मैनू भी बचाया इसने नदी कश्ती नु कंदी आके लाया इसने आबाद नदी कश्ती नु कंदी आके लाया इसने दुआ हथ नाल आदम बनाण वाले तेरी जोड़ी दिए मुश्किले कुशा जते रवा मुझ पीर आहे मुर्तजा मुश्किले कुशा जते रवा मुझ पीर आहे मुर्तजा हाथ बुलंद अली जो नौकर जा कुशा जते रवा अली जे तरफ तो पिनी खाइंदो हाथ बुलंद हो मुश्किले कुशा ओ याद मुखे आ फरमान मुस्तफा याद मुखे आ फरमान मुस्तफा
मुझ पीर आए मुर्तजा बजा बशेर तालिब दुआ जिंदगी बाकी नौकरी बाकी जेके दुआ खणी आया जिक्र जो मालिक पूरी करे मौला हैदरी हिन तंजीम जे अराकीन की जिंदगी दराज फरमाए मौला तहां जे प्यार के अली साईं ही कायम रखे तवज्जो न्याज़े मौला घर लुट जी वने विला ना है छडणी नाज़ा छडणी आ ना विला छडणी आ विला जो मुनकर पी हुजे घर ही न चढ़जो तवज्जो न्याज़े मौला सरवर जो वफादार सरवर जो वसिया ए दुश्मन है दर वजी पहजन खपुछिया वली हैदरी हाणे ॾिसां त केरु मोमिन उहो जेको अली जे दर तो पिनी तो गाए वे ही शेर को ॿुधे तवज्जो न्याज़े मौला सरवर जो वफादार सरवर जो वसिया ए दुश्मन है दर वजी पहजन खपुछिया सरवर जो वफादार सरवर जो वसिया ए दुश्मन है दर वजी पहजन खपुछिया केर हा भगा के कई वफा अली लाल कलंदर अली हक अली लाल कलंदर हम करते दिए वाह वाह कमी तो खारिश अली मोहम्मद आले मोहम्मद मुझे मुर्शिद जी बेटे शेख दादा नका बुजुर्ग बैठायो झोलियूं भरे उथो इन ज़िक्र मो तवज्जो न्याज़े मौला बुजुर्ग पढ़ंदा जिंदा सुमारे खट ते खणी आया अली मरी विया जनाज़ो पढ़ायो है सलाम को नमूने मोमिन जो जेको वेही ॿुधे यार सरदार फरमाए मूंखे सुञाणियो मां अली आ सरदार फरमायो हिन जो पी केड़ो आहे सरदार कुरान जो कसम मरी वियो हाणे कुरान जो कसम हरू भरू खणंदासीं जियो जिंदगी जी हैदरी वेही शेर जंहिं ॿुधो हुनखे सलाम कंदो मौसम शाह दाती मारना है मार नजफ जे शाह ते आ भाऊ गुलाम अकबर मौला जो कसम आ सरदार फरमायो हिन जो पी केड़ो आहे मूंखे सुञाणे मां अली आ कुरान जो कसम मरी विया सरदार फरमायो जो पी केड़ो जनाब सलमान करीब हाणे जेको पोइते रहिजी वियो हुनजी पंहिंजी क़िस्मत सॼो जशन हिक पासे मुंहिंजी हीअ ॻाल्हि हिक पासे सरदार फरमायो हिन जो पी केड़ो जनाब सलमान करीब आयो कदमनि ते हथ रखी फरमाई या अली जोड़ी जी तुंहिंजे दुश्मन जो बुको पी हूंदो आहे अली नाल कलंदर सदके लुत्फ़ वठणो आहे ॻाल्हि जो न्याज़े मौला तुंहिंजे दुश्मन जो बुको पी हूंदो आहे मां अली आहियां मां हुजे तमामु कणु कयां सलमान हैदरी हाणे बुज़ुर्ग वेठा आहियो ख़ुशूसन उन्हनि जे लाइ जुमिलो आहे तोहफ़ो थो ॾियां हिकिड़ो पोढ़ो करीब आयो तारीख़ लफ़्ज़ दोहरायो अली वारा पोढ़ा थींदा ई न आहिनि बुज़ुर्ग थींदा आहिनि छो दीना दलील जो नालो हबीब इब्न मज़ाहिर जवाननि खां वधीक जंग कई आहे करबला में बुज़ुर्ग थींदा आहिनि पोढ़ा न आहिनि थींदा पोढ़ो न सम्झंदा जो पाण खे हयाती आहे आख़िर फना आहे बुज़ुर्ग थींदव पोढ़ा न थींदव पोढ़ो करीब आहे साईं मां हिन जो पीआं सरदार फरमाए मां पढ़ायां जनाज़ो सरदार हा मरी विया सरदार फरमाए पढ़ायां टे दफ़ा हुजो तमामु करण खां पोइ मोमिननि जे अमीर तकबीर बुलंद कई अल्लाह अकबर रब अकबर जो कसम अकबर जी रे न मुकी न हित न हुत आहे सदके 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 जियो जियो हैदरी समझाया जॾहिं सरदार जनाज़ो पढ़ाए ख़त्म कंदो असां खंगंदासीं तूं उठ जा खंगंदासीं सरदार जनाज़ो पढ़ाए हलण लॻा पोइ जनाब सलमान हलन हेॾे पिया ॾिसनि हेॾे पिया हाणे खंगण लॻा उथी हाणे हुजे त उथे न आहे जनाब सलमान मंज़र ॾिठो जनाब सलमान मुस्कुराए छॾा फरमाइनि कंहिंखे पढ़ाए बादशाह खे वक़्तु सवाल